नौशरो फिरोज़ मां ख़बर शेयर कंदा हलूं। रिपोर्ट कर रहियो आहे रिज़वान अली जुमाणी। मोरो दर्स रोड जो रहवासियुनि मुमताज़ अली कलोड़ो पंहिंजी घरवारी गुलाम फातिमा ऐं पुटु अली रज़ा कलोड़ो ऐं नियाणियुनि सां गॾिजी प्रेस बयान ॾींदे चयो आहे त कुझु महीना अॻु मां पंहिंजे पुटु अली रज़ा जी शादी पंहिंजे भाणे जी खुशबू भट्ट सां कराए रहियो हुअसि ऐं शादी खां पोइ असां पंहिंजे नुंहुं खे पंहिंजी नियाणी वांगुरु सम्झंदा हुआसीं ऐं पैसा ॾोखड़ संदसि वटि रखंदा हुआसीं। असांजे घर में पंहिंजे मुड़ुसु अली रज़ा ऐं घर भातियुनि सां गॾु ख़ुशि रहंदी हुई। 6 महीना गुज़रण बाद असांजी नुंहुं खुशबू भट्ट पंहिंजे माउ ऐं भाइरनि जे चकर में अची असां सां रोज़ घर में छेड़ा करणु शुरू करे छॾिया हुआ। जॾहिं त कुझु वक़्तु पहिरियां उन्हनि घरू झड़नि खां अॻु मां पंहिंजी ज़ाती मिल्कियत घर जो सौदो करे मिलियल रक़म 18 लाख रुपया पंहिंजी नुंहुं वटि एतमाद कंदे रखिया हुआ। जॾहिं त गुज़िरियल ईद उल अज़हा वेझो ईंदे ई असांजी नुंहुं ईद बहाने पंहिंजनि माइटनि सां मिलण लाइ नौशरो फिरोज़ वई हुई, जंहिंखां पोइ असांजी नुंहुं वापसी अचण खां इनकार कयो। संदसि इनकार करण बाद ख़ैस ॾिनल रक़म जी असां पंहिंजे घर में जांच कई त ख़ैस ॾिनल रक़म मौजूदु कान हुई। जॾहिं त असां नुंहुं खे वठण ऐं ॾिनल पैसा घुरण नौशरो फिरोज़ संदन घर वियासीं।